अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बमरो में पेश आहे अॼु को मौसम जो अहवाल। अॼु अवांखे असां ॿुधाईंदासीं डिटेल्स रहंदड़ मींहं जी, जेका बक़ाया बरसात रहिजी वई आहे ऐं अॼोके सिस्टम जो रुख ऐं तेज़ी ताक़त केतिरी आहे, डिटेल्स ॿुधायूं था तव्हांखे। हिन वक़्तु सखर डिवीज़न, नवाबशाह डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास जे इलाइक़नि ऐं कराची डिवीज़न तरफ़ बादल मौजूद आहिनि ऐं उहे ताक़तवर थी रहिया आहिनि ऐं वधीक ताक़तवर बादल जेके आहिनि उहे ठठे ज़िले में ऐं बदीन ज़िले में मौजूद आहिनि। इन खां अलावा सिजावल ज़िले में मौजूद आहिनि। त इन्हनि इलाइक़नि में हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो हली रहियो हूंदो, उन बारे में अव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था त गुज़िरियल 24 कलाकनि जे दौरान बि जेका नॉन स्टॉप बरसात रही आहे, थोरे थोरे वक़्फ़े सां बरसात पवंदी रही आहे, उहा सिंध जे ॾाखिणनि इलाइक़नि जे अक्सर हंधनि ते मीरपुर ख़ास में, उमरकोट में, हैदराबाद, छट्टो, बदीन, कढण, जाती ऐं चूहड़ जमाली, केटी बंदर, शाह बंदर ऐं कराची जे उभरंदड़ इलाइक़नि में मलीर, गडाब ऐं लांडी कोरंगी, बिन कासिम, स्टील मिल, स्टील टाउन, पिपरी, घग्गर ऐं काठोड़ जे इलाइक़नि में वधीक बरसात पई, जॾहिं त शहर जे इलाइक़नि में मुनासिब बरसात पई हुई। अचूं था हिन जे ट्रैक जे तरफ़, त ट्रैक में केतिरी तब्दीली आई आहे इहो प्रिडिक्शन कयो वियो आहे ECMWF वारनि जे तरफ़ां। जेका ट्रैक तब्दील थियो आहे उन जे बारे में अव्हांखे ॿुधायूं था। त हलूं था ट्रैक तरफ़, तेसिताईं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो। जीअं अव्हां ॾिसी रहिया आहियो त ही तूफ़ान जो मर्कज़ आहे जेको नंगर पार्कर जे वेझो कच्छ जे इलाइक़े में आहे ऐं हिन जो ट्रैक ऐं रस्तो जंहिं रस्ते सां वेंदो उहो कुझु हिन रीत आहे। ख़मीस जे ॾींहुं यानी सुभाणे 29 तारीख़ ते ही ट्रैक कच्छ भुज तरफ़ लहंदो ऐं कच्छ भुज खां हिन जो सफ़र सिंध जे बाट सां गॾु रहंदो। इहो हिन जो मर्कज़ आहे। असां मर्कज़ जी ॻाल्हि कयूं था, पर मर्कज़ जे चौधारी जेको बादलनि जो घेरो आहे उहो परे परे ताईं आहे ऐं हिन जो सिस्टम जो टोटल डायमीटर या कतर या वेकर उहा तक़रीबन 1500 किलोमीटर ताईं आहे बादलनि जी, जिथे बरसातूं वसी रहियूं आहिनि। किथे बरसातूं घटि, किथे वधि, किथे तेज़ मींहुं ऐं किथे फुरफुर, त ऐं किथे न बि आहे। त बहरहाल हिन जो 1500 किलोमीटरनि जो घेरो आहे जंहिंमें ही बरसात वसाए पियो ऐं ही असल में ईअं सम्झो त हिकु क़िस्म जो तूफ़ान आहे, जीअं सामूंडी तूफ़ान थींदा आहिनि। ऐं चयो पियो वञे त ही जॾहिं सिंध खां ॿाहिरि निकिरंदो ऐं ख़ुश्कीअ खां ॿाहिरि निकिरंदो ऐं समुंड में दाख़िल थींदो त 30 तारीख़ ते ही निकिरण जे समुंड तरफ़ निकिरंदो ऐं समुंड में वञण खां पोइ 31 तारीख़ ते ही वधीक ताक़तवर थी वेंदो ऐं हिकिड़े कैटेगरी 1 जे तूफ़ान जहिड़ी शिकिल पैदा करे सघे थो ऐं पोइ ही हिन अॻिते सफ़र जेको हूंदो उहो समुंड जे रस्ते ई अरब मुल्कनि तरफ़ हूंदो ऐं ही अॻिते वञी
अमान जे इलाइक़े तरफ़ वञी कमज़ोर थींदो। त हिन सिस्टम जो ट्रैक असां तव्हांखे ॿुधायो, पर अञा ताईं बरसातुनि जो ख़तरो मौजूदु आहे। त असां तव्हांखे ईंदड़ वक़्त में मुमकिन तौर ते जेके बरसातुनि जा मिक़दार आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधायूं था त बरसात किथे केतिरी थींदी। ECMWF मॉडल जे तरफ़ां जेका बरसात वसण जे मिक़दार जी अॻकथी कई वई आहे, उहा ख़मीस 29 तारीख़ जे 24 कलाकनि जे अंदरि जेका बरसात थींदी उहा वधि में वधि बरसात बदीन ज़िले में थींदी ऐं बदीन जे इलाइक़नि में जेका बरसात आहे उहा बदीन में 135 खां 140 मिलीमीटर, गोलार्ची 97, मीरपुर भठोरो 72 ऐं बिदमी 132 ऐं इन खां अलावा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि बदीन जा उन्हनि में बि 140 मिलीमीटर ताईं बरसात रहंदी। जॾहिं त सुभाणे जी तारीख़ यानी 29 अगस्त ते ॿिया इलाइक़ा जाती में 70 मिलीमीटर, मीरपुर भठोरो 70, टंडो मोहम्मद खान 72, डिगड़ी 104, मीरवास 97, मीरपुर खास 72, उमरकोट में अॻु में तमामु घणी बरसात पइजी चुकी आहे। वॾो मिक़दार शो कयो वियो आहे जेका बरसात पई आहे, पर अञा बि उते 52 मिलीमीटर बरसात पवण जो इम्कान मौजूदु आहे। ECMWF वारनि जे चवण जे मुताबिक़ छाछरो में 30 मिलीमीटर, चेलार में 40 खां 45, मिठीअ में 35 मिलीमीटर, इस्लामकोट में 10-12 मिलीमीटर, डीपलो में 40 खां 50 मिलीमीटर ऐं इन खां अलावा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि जीअं चूहड़ जमाली आहे उन्हनि इलाइक़नि में सुभाणे 50 मिलीमीटर खां 56 मिलीमीटर, ठटे में 50 मिलीमीटर, गुजो में 36 मिलीमीटर, साकरो में 30 मिलीमीटर ऐं गुलशन हदीद में 15 मिलीमीटर ऐं कराचीअ जे अंदरनि विचनि इलाइक़नि में 10 मिलीमीटर ताईं बरसात शो कई पई वञे। ऐं इन खां अलावा जेकॾहिं मथे हलिजे थाणे बुला खान वारे पासे त नूरियाबाद में 30 मिलीमीटर, थाणो बुला खान 25 ऐं मांझंद 35 मिलीमीटर, आमरी 15 मिलीमीटर, 7 मिलीमीटर ऐं इन खां अलावा जेकॾहिं जिते बरसात आहे ऐं शो कई वई आहे प्रोडिक्शन में त उन्हनि में जेके इलाइक़ा चूनको जा इलाइक़ा आहिनि या नारे जा इलाइक़ा आहिनि उते 14-15 मिलीमीटर आहे ऐं सांगड़ में 40 मिलीमीटर ऐं इन खां अलावा नवाबशाह में 40 मिलीमीटर, दौड़ में 21, बुछरी में 25 ऐं टंडो आदम में 60 ऐं शहदादपुर में 55 मिलीमीटर, मटियारीअ में 52 मिलीमीटर, हैदराबाद में 55 मिलीमीटर, टंडो मोहम्मद खान 63 मिलीमीटर ऐं जेकी नबीसर जो इलाइक़ो आहे उन में 100 मिलीमीटर अञा बरसात पवण जो ॿुधायो पियो वञे। त इहे बरसात जा अंग करवा जिन जो अंदाज़ो ECMWF वारनि 29 तारीख़ ताईं जे लाइ ॿुधायो आहे त 29 तारीख़ जे अंदरि इहो बरसात एतिरी ही लाइव सैटेलाइट तस्वीर आहे जेका सिंध में बादलनि जी पोज़ीशन ॿुधाए रही आहे ऐं हिन में इहो नज़र अची रहियो आहे त सिंध जे ॾखिणनि इलाइक़नि, विचोलनि इलाइक़नि ऐं उतरनि इलाइक़नि में बादल ज़ोर वठी रहिया आहिनि ऐं अॼु राति जे लाइ केतिरनि इलाइक़नि में यानी सकर डिवीज़न में, नवाबशाह डिवीज़न में, हैदराबाद डिवीज़न ऐं कराची डिवीज़न में
बूंदाबांदी ऐं फुड़ या गूंगो मींहुं वसंदो रहंदो ऐं किथे तेज़ त किथे घटि हूंदो त उमरकोट वारनि इलाइक़नि में अॼु एतिरी घणी बरसात वसण जो इम्कान न आहे। नंगर पार्कर, मिठी, इस्लामकोट ऐं थज इलाइक़नि में अॼु राति जे दौरान घटि बरसात वसण जो इम्कान आहे, पर बदीन जे इलाइक़नि में ऐं डीपले जे इलाइक़नि में वरी बरसात वसंदी ऐं ठटे जे इलाइक़नि में काफ़ी वधीक बरसात वसी सघे थी। इन ते सिजावल ऐं हैदराबाद जे इलाइक़नि में, सांगड़ जे इलाइक़नि में, शहदादपुर जे इलाइक़नि में चङी भली बरसात वसण जो इम्कान आहे। त इहा अॼोकी असांजी अपडेट हुई। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, असांजे वीडियो जी लिंक खे दोस्तनि में व्हाट्सएप ते शेयर कंदा। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।